नाराए तकबीर, नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए रिसालत, नाराए हैदरी, नाराए हैदरी, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत, यजीदियत, आले मोहम्मद के बुलंदर सलावत। कायनात के निज़ाम जी जोड़ चकर के जॾहिं बयान थो करे तो उन जोड़ चकर जे ख़िलक़त जे निज़ाम में अल्लाह मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जो तारुफ़ थो कराए। किन आयतुनि में निमरूद, फ़िरऔन, समूद इन्हनि जा ज़िक्र थो करे। किन आयतुनि में वरी ख़लीलुल्लाह, मूसा कलीमुल्लाह, मुस्तफ़ा रसूलुल्लाह इन्हनि जा ज़िक्र थो करे। हुननि जे मुतअल्लिक़ बि वाज़िह बयान थो ॾिए त हुननि जो मंशूर छा हुयो, उहे धरतीअ ते कंदा छा हुया, उन्हनि जा इरादा कहिड़ा हुया। हिननि जो बि चितो चितो मौक़िफ़ बयान थो करे त ही ख़ल्क़ छो थिया हा, हिननि जूं ज़िमेदारियूं कहिड़ियूं हुयूं। इन्हनि टोटल क़िस्सनि खे क़ुरान बयान करे को 10,000 साल पुराणो आहे, को 15,000 साल पुराणो आहे, को 5,000 साल पुराणो आहे। इन्हनि खे वक़्तु गुज़रियो आहे और असांजे पीढ़ियुनि खां बि अॻु गुज़रियल क़िसा आहे। जेको 10,000 साल अॻु गुज़री वियो, अलाह उन जूं ॻाल्हियूं असांखे छो थो ॿुधाए। कानून जहिड़ो बि हुयो, निभाग हुयो, माल गॾु कंदो हो, अलाह हुनखे ॿोड़े मारियो, हुनजे पैसनि सूदो हुनखे बर्बाद कयईं। असांजे कहिड़े कम जो आहे? कानून हुयो, ख़त्म थी वियो, असां वटि हाणे ओड़ो माहौल आहे। जालूत सां हज़रत तालूत विढ़ियो, तालूत जो लश्कर जालूत सां विढ़ियो।
दानो से कला को अजायो छोरो मोबाइल के से गाल नहीं करे ये वाला काम संग लोरी तो जण जाए सुभान अल्लाह कोई पुराने में कह दिया साल का पुराना के 700 रुपए वो महत्व था मकसद करो जेकरे फिरौन को हजरत मूसा के दौर वाले ने भागो एकड़ो ही थियणो हुयो त अल्लाह सां जो फिरौन ठाणो ही कोने तो हुन फिरौन जो ॻाल्हियूं असांखे जो तो ॿुधाए यजीद 1400 साल पहिरियां हिकिड़ो ई कमीनो हुयो ॿियो कोई यजीद धरतीअ ते पैदा ई कोने थियणो त उन यजीद जूं ॻाल्हियूं तारीख़ असांखे छो थी ॿुधाए खत्म को नहीं खत्म होचे हां तत्ता के छो बुधाया नहनु नकुस अलैका हादल कसस ये जे पुराना किस्सा था के सब कुरान में बुधायो था ये को गालियों गुजरेला थोड़ी है अल्लाह तो जे ये निशानियों तो बुधाया है ताकि उन्नन चाल छण बढ़ी पंचे दौर जे फिरौन के सजाड़न की ताकत पैदा ये अल्लाह से इंतसाब को रंग खिलाने ला कोई को बुधाए इब्रतन लिउलिल अलबाब सूरह यूसुफ में तो फरमाया कि इनके साथ आके इन्हें करे तो बुधाया ताकि अक्ल वारा इन्हें मां इब्रत हासिल करे इब्रत संग के को इब्रत इनके पहले है उबूर माना गुजरण इंसान जे कने जिता रोज मोटरसाइकिल परचेस अब सारी सब बोलो हाल पे होगा जो सब घूम पर सिंध में काई करे ता ही गाता है हम तो मुख्य लगे तो सिटी से पाकिस्तान हो गया अच्छा ते चार चक्कर बनी कभी मोटरसाइकिल परचेस से कभी बंदूक परचेस से कभी मोबाइल परचेस से वाह सही शाबाश वरी पंजे चैन यो सामे रूट ते बनी वरी मोटी अचे अगलन के बुधाया अज भी मार देना बीठा ओ बुद्ध अंदर चमन साला अब्दुल को न दी चले नंबर करो जो चार चक्कर जो तो मोबाइल फोरन में बट्टू फोरन में मोटरसाइकिल फोरन में ते इब्रत हासिल न पियो करे त जितना रोज फोर थी दिया उन रूट ते ना दे मानू धाड़ेलन के न ॻाल्हाईंदा हिन खे ॻाल्हाईंदा हिन खे छो ॻाल्हाईंदा चवंदा हो त हिन लुच खे छा चवां त तूं छा जेको आहे लुच उन खे छा चवां हैरत त तोते आ त तूं जो अकुल मंगा के रोज़ एॾे वञे थो इहो अलाह इहो वचन क़ुरान में शुरू कयो ते काबिल खां वठी ॿुधाइण काबिल हेड़ो वरी अचो ते नूह जे बिगड़ियल पुट खे ॿुधाए उहो हेड़ो निमरूद हेड़ो फिरौन हेड़ो हामान हेड़ो कारून हेड़ो फलाणा बनी इसराइल जे दौर जा बादशाह हेड़ा अबू जहल हेड़ो तब्बत यदा अबू लहब इन्हनि भाग जा त छला हथ सुका ये नथी छो यो हर रोज रोज तो ॿुधाए हेड़ो जे ॿुधाए तो के न करे तो थोरो अकुल खां कम वठ ये दुनिया दलन का खाली ना थियणे तू मोमिन पड़ती देखा ये सिस्टम तिलकल अय्याम नुदाविलुहा लिन्नास
अलमियो आवलो पहले में अलमिया के बयान में को गुफ्तगू होते बताया वो अलमियो ही आ ये पढ़े लिखे बेटे दोस्त लायक इकराम लायक इज्जत सलाम दुआओं के लायक मोमिन बेटा बाहर पाइन में घुमण में खेतण में तेज ताई आजादा जेस ताई कहीं स्कूल में दाखिला न वठे जी के मोमिन के आदत का 24 कलाक का कोड बधी घुमण हां सही सन माता के साथ मत पे और कोड का छोड़ मोहम्मद वाले मोहम्मद मुरंदर सलाम के मोमिन में आदत असल में जुनून दो मुझे ये मायना पड़ को स्टेट है रखता करीबन कोई 12 साल नहीं करता ओके जी बाबा मुके मौला रजा की ज़ियारत कर मुझे मौसम शर्त है ठीक है हम तो कांच पैन से ये मैं कोट का धड़ नहीं था मुके किसी चीज पर वेल करे छे देखो भला बात करता है तो जीवाना ना आदत हां भाई आणि इने मानू जो मिजाज ठई त मिसाल बार जाओ त यो शौक में ओने के जो कमाल जो जवाना साढ़े में टाइप को दी तो बची दे बाबा मुझे कुछ बोल को दे भी अरे बाबा ये 24 कलाक कर ले बात सब पाइन में आजाद देश तैयार जेस तई करने दाखिला न वठी हमरा के सिटी दो के मुझे कुछ हेतरो बस के जो बोला है जो पाए स्कूल में दाखिला में ठगया से उन्होंने जो तो सही और दोस्त की घर में नहीं पाए जान जय भी अदा हिंदे इंदे ड्रेस हुआ पहनने जगह सजे इदारे जी वो कसम से बोला गाने इदारे के तान लोग ने कार पढ़ दो बट कपड़ा हुए पहन दो जब मुझे तेल ये कनो इदारे वाला मेहरबानी करके दे पांच अलग खतरा सा काम न बिरंदा चाहे न झड़ो करदा चाहे ताम में बाहर उनके भी नहीं पढ़ाया जाता ताज मर्दी का कपड़ा पाए ये ताहिता इते क्यों कम ना ये आए है ना बुनियादी आए अल्लाह तो जवे जे कदे पंहिंजे मर्ज़ीअ ते ज़िंदगी गुज़ारण तो चाहे आज़ाद रहण तो चाहे त पोइ इस्लाम में दाखिल न थी यहूदी रहो काफ़िर रहो बहरियो रहो जेको बणाई वञी रहो को मर्ज़ी दे जीअं बणाई ज़िंदगी गुज़ार जे ॾींहं का अली वली अल्लाह पढ़ियो थी हाणे ड्रामा बंद कर गुज़ार हुए जीअं अली चाहे रहो असांजा चऊं था सटरायूं भी करबलाई नज़र भी हुए चऊं जी असांजो मूड खबर है दाद न मिलंदो आहे मजलिस में ये या खबर है त सुबह खां वठी दाद तहां मौलवी पढ़ण वारा ॾाढा वठी विया वरी मूंखां पोइ जेके पढ़ंदा उन्हनि खे बि ॾिजो ये 5 मिनट मुख्य रूप में बर्दाश्त हालात काजी दा बने दुनिया काजी थी बने ये ना नहीं नऊज़ बिल्लाह खुदा लानत करे उन फिक्र ते जेको मोमिन जी तौहीन करण चाहे दर्द दिल खबर दर्द दिल छो तो बयान वो इन करे जेको आखिरी मौला अचणो आहे वो उन्हें खां पोइ वरी चांस कोने सुधरण जो फुर्सत मिलणी ही कोने इमाम हुसैन खां पोइ फुर्सत हुई न जेको उन महिल न पुॼी सघिया मौला सजाद वटि हलिया विया तो बटाए वञी करे मौला जा साहब वटि वञा मोमिन सगरा विया मौला वटि न पहुता मौला बादल वटि पहुची विया यार हाणे मां फुर्सत मिली न अदीअ खां पोइ कुझु आहे ई कोन जेको जौन पढ़जणो आहे न त शेर पढ़जी पाए
आखिरी ऑप्शन बचो अल्लाह जे खजाने में बक़ियतुल्लाह खैरुल लकुम इन कुंतुम मुमिनीन। कुरान तो फरमाए जे करे मोमिन बणजी रहण चाहे तो इन ज़माना तो जरा बेहतरीन शय है और बेहतरीन शय अचण वाली असां तैयारी केतरी कई है। इन इन तरह दिल जे करे कि ये जो केतरी मजलिस कान तो आया बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मोमिन वञनि था पंहिंजी निभाइनि 86 साल 8 महीना उम्र घणो चयो रहिया बस 4 साल 3 साल 5 साल वधि में 100 साल 87 साल में को करो 5 साल दे रहे मैं छा पढ़ा इन सैयद बुजुर्गवार थे क्या अपन अमीरुल मोमिनीन के को जुमलो याद मौला अमीरुल मोमिनीन तो फरमाए हजार तलवार में जा जख्म सहन अली जे लाए आसान है इन खां जो अली निंद जे बिस्तर ते मौत कबूल करे। मोमिन माने छा इन करे तो मुझे गुफ्तगू ते छा तो पढ़ण ई जेदी वक्त ते गदीन वरती से जेदी वक्त करबला ही बणया से मौला अली के इश्क में उठी नारो दाहना सैयद शहदा जे दर्द में खाक ते गई रोंता ये बशें घुर थी ये बशें दी चवन हाने थोड़ा पंजा नमूना बदला खदीर जे मकतब में आयो करबला तो जो अंजामात वो जौन बणजण जे लाइ मेहनत शुरू कर केड़ा साहब या कमला अमीरुल मोमिनीन जा 40,000 ते मौला सा लश्कर गरजी वो सफीर के मैदान में आयो लेकिन मिंबर में पढ़या घना था वने मिसाल अगर तुम इसमें तमाम हजरत हुजर बिन उदय मालिक अश्तर रुशैद हजरी पढ़या अजुदियत 1400 साल था वठी फकत हुए था वने जिन अली जे इश्क में गर्दन कटाई बेवफाई वफा कया पर ले मिला लगा कुरान एक मौजू तो छेड़े जो तान के सामने जो बयान कर अल्लाह वो करीम अल्लाह वो रहीम अल्लाह वो गफूर बिस्मिल्लाह खाने को फरमाए नजदन मुकबाइर मिन अल इस्म जितने गुनाह ने कबीरा का तुम्हें जो पाना में दुनिया में महफूज रखे तालाब जे असा के गुनाह ने सबीरा के दिसदा से को नहीं ये धोंदा से क्यों हुई है ये कुरान बोल दिया जुमला ना इंदा जितने मुकबाइर मिन अल इस्म कातिल तू नहीं सानी तू नहीं शराबी तू नहीं वड़ा वड़ा गुनाह तू न कर काथे काथे जेकने कुछ रेची वयो थी कने रोजो न रखियो थी तो मां अल्लाह कंजूस न है मां साफ करे छडी गफूरा रहीमा करीम लेकिन कुछ गाल ते अल्लाह से सफा सख्त थी भी रहो जिको एडो वडो करीमा जो ने कदम इमाम हुसैन जो करीम पैदा थी आयो ताके जो सैयद शुहदा के करीम बयान कयो एक के भी मंसल जो करीमा इमाम
रुसवा हो जाओ। वॾे में वॾो सुबुह तू दरगुज़र करण टही हो त 50 साल उमिरि गुज़री वई आहे, अञा मौलवीअ ते कर्म कयो वेठो आहे न, एतिरी इज़त ॾिनी अथई जो तव्हां 10 ॼणनि खे ॿुधो था इंसान जे वजूद में जे ख़ालिक़ उतावड़ करे विझे ऐं ज़ाहिर करे विझे त तव्हां असांखे हिते विहण ॾींदव कम मिन फ़नाइन जमील लस्त अहलन लहु नशर। ए परवरदिगारा कीनियूं अहिड़ियूं भलियूं भलियूं ॻाल्हियूं आहिनि जेको मुंहिंजे ज़ात में आहिनि ई कोन, पर माण्हुनि में तो मूंखे मशहूरु करे छॾियो। इन खां मथां कर्म करो ढकियूं तो अचे 70 साल गुज़री विया आहिनि, ढकियूं तो अचे। इहो एॾो कमाल जो करीम कुझु ॻाल्हियुनि ते सख़्त थी वई आहे जेके न छॾी थो कंहिं सूरत में न छॾी। मिसाल हिकिड़ी गुफ़्तगू जेका अॼु जे हालात जे मुताबिक़ करे सघां थो पर मिसाल अलाह साईं जो चए हिकिड़ो मौज़ू अहिड़ो आहे जॾहिं दुनिया में न कोन छॾींदो पर मां अलाह चिटो चिटो थो ॿुधायां महशर जे मैदान में बि तेसि ताईं गुज़रण न ॾींदो मां जेसि ताईं मूंखे इहो मौज़ू हल करे न ॾींदो। सवाल कंदो मैं जवाब भलो खणी अचिजो। थी सघे थो कि मौलवीअ खे उस्ताद खे जवाब ॾियणु सवलो हुजे छो जो हुनखे ख़बर ई कोन्हे त मौलवीअ जे अंदर में छा आहे। ज़बान चइबो आहे गोला ॾाढो ॾाढो भलो आहे, ॿ टे जुमिला ठाहे हेॾा होॾा जवाब हारी ॾेई वियो, अॻिले बि एतबार करे सघंदा मौलवी साहिब आहे जवाब ॾेई वियो, बसि ईअं ई हूंदो। पर अलाह त जे उते जाते मां सुवाल कंदो आहियां उते ॿुधण वारो मौलवी न हूंदे, मां तुंहिंजे अंदर जो बि आलिम आहियां ऐं जिते सुवाल कंदो आहियां उन महफ़िल में चोट हारींदो आहियां। सवाल में अलाह वेठल मुस्तफ़ा का आख़िरी मुस्तफ़ा ताईं 14 वेठा सोचे समझी जवाब ठाहे अचे। अलाह जी हिकिड़ो मौज़ू आहे वो जे महशर में बि सवाल कंदे ऐं बग़ैर जवाब ॾियण जो तूं असांखां दरगुज़र करण जे लाइ तयार ई कोन्हे। हिकिड़ी आयत क़ुरान जी फ़िलहाल हिकिड़ो मौज़ू क़ुरान तो फरमाया औफ़ू बिल अहद इन्नल अहद कान मसऊला। अगर कैसा वायदो तो करे, कैसा कमिटमेंट तो करे, कैसा अहद पैमान तो करे तो कुरान तो जेको मुड़स थी निभाए ॾेखार महशर में पुछंदो मैं जे वायदा दुरुस्त न निभाया हूंदई त शर्म टटण ई कोन ॾींदो। इन्नल अहद कान मसऊला। अहद पैमान जे मुतालिक तो सवाल कबो कंदो जान हुई निभाईंदो खड़ा हुई। इन अहद पैमान जी इस्लाम में इतनी अहमियत है, कमिटमेंट निभाइण जो कुरान में एतिरो ज़ोर आहे। ख़ुलासे को जुमलो पढ़ी तो वञा मुरसल आदम का फरमान ला दीन लिमन ला जेको कमिटमेंट
मालूम छा जा लगा छा जा है छा लगा कुछ कमाल ला कमाल ये मैं ला कर कमाल जब आए तो पैमान में भाईंदा ना है मासूम तो फरमाया और दीन आई कमाल वाह सही भैया हम जुमले पर मथे तो भैया को बजा कर असलन दीन दीन खुद ना लोई आग तो पैमान वाह सही वाह दीन कमिटमेंट वाह सही वाह दीन के सकया लवाए दे जो ना वाह सही वाह माशाअल्लाह तो पैमान कमिटमेंट वाह सही कमाल मरा आफू बेअहदी ऊफे बेअहदी कुरान का फरमाया है कि ताम अल्लाह समादा कया है पहले तहा हुए अहद निभायो तो जे मुझा तरह सा फैलन मां भी कमाल जाने पाए और शर्त क्या हां पहले तान वाह अब पैमान वाह ये अहद पैमान ये कमिटमेंट असलन इमामत खुद अहद पैमान जो ना सरदार में खाओ मुझे जो 500 से जाता है बेटा वो महानी जुमले थोड़ी मत दे दो सैयद शुहदा के करबला आयो होनी करबला इमाम हुसैन की मजबूरी नहीं हुसैन अहद के भाई आए सरदार के बच्चे पे अपने मुकाबले कर बला मुझे अब्बास आदम का जो बाण के उठंदा जमीन पे हम सैयद शुहदा अलैहि सलाम के जनाजे को करते हैं मला सज्जाद अलैहि सलाम ने रुख दे इन पैसा दन मजबूरी में मौला ने उन्हें रसूल संगत चले सैयद ने कहा सलाम ने सैयद शुहदा अलैहि सलाम के जनाजे ने मौला सज्जाद की बदल जदर कैफियत रे थी मुझे अब्बास आदि उठी दौड़ती बात दे गई ये जो भी नीचे से या बकिया तक आखिरी हो मुझे हुसैन की निशानी लिमा छाती के साथ ये तो जो कैफियत करी थी भाई हमारा बिजली फरमाया अम्मा बाबू हियम पे होते कुतुबानियन सलाम के जवान होते इमाम मदद के गैरत सीने में होते सज्जाद वाले बाबू हियम पे होते मरी ना मुझे आपसे सदी होते कुछ जुमले फरमाया मुझे आपका साथी फरमाइश मुझे लाल है सब्र कर ये तुझे बाप बेटी ही है मुसीबत बगैर कफन जे पे हो जन वाली या कोई ट्रेन नहीं है जी ट्रेन का तो कोई नहीं थी मुझसे बाप के दफन नहीं दिया ये ट्रेन ही है दी मुसीबत ते सब्र कर अल्लाह जो असासा अहद के अल्लाह तो जेके पे दफन छडूगा हलो यो कयामत तक आशु गदी जी मजार पड़ो ये दीदी कहे आते जी गाल पे डाला जो सना वो जेकरे अल्लाह जो आज कला का इमाम हुसैन अलैहि सलाम जो गुंबद कयामत तक आशिकन जो मरकज बन दो हेगे डाला फरमाए तो औफू बे अहदी ऊफ बे अहदी बोल मेरे तू अहद निभाए मां वो अहद निभाए दो मैं अगर अल्लाह इमाम हुसैन के कयामत तक आशिकन जो मरकज बनायो तो मालूम तो दे लगे तो वो सैयद शुहदा कमाल जो अहद निभाए वा जो ने अल्लाह और अहद निभाए दो मुझे बुजुर्ग मुझे साइया आप मेरा हुसैन सच्चिया जल्दी जल्दी सफर में ड्रिगो गई पानी की कृपा की तरती गई में तो साईं को पहले पढ़ाई ना तो सोलो थी
साईं जो हुकुम हो त तव्हां मुनादिर साहब ऐं मलाह जे विच में साईं सुधी हो साईं ॻाल्हि रही थी वञे पई शर्म ईंदो मूंखे कोई सिंधी बचे वेही त माण्हू थो पढ़े अदा कंदड़ इंसान जो ज़मीन माण्हू खे थोरो परेशान घोड़े जो कद नंढो थींदो आहे ऊंट जो कद वॾो थींदो आहे शहंशाह वफ़ा जो कद वॾो हो अली जी धीउ जो कद ग़ाज़ीअ खां नंढो हो वॾे कद वारो नंढे कद वारे घोड़े तां लथो हो त इहो दर्द खाई वियो पंहिंजे क़ब्र ते मसाइब पढ़ंदड़ खे ख़्वाब में पियो चए त मुंहिंजो मसाइब विसरी थो वञे जेमहिल पढ़ंदो ई तव्हांजो आहियां चई न हिकिड़ो रहिजी थो वञे सरदार अमल बनी जलाल अमर कयो अलाए कहिड़ो रहिजी वियो चई शीयन खां पुछजां कोई जो तेज़ घोड़े तां किरे त ज़मीन ते छाजे सहारे किरा चई सभु चवंदई हथनि जे सहारे चई को चइजान जंहिंजा बाज़ू कटिजी विया हुआ उहो कीअं ज़मीन ते आयो हूंदो जे न ॿुधाए सघनी त चइजान अब्बास पियो चयो मां मुंहुं भर धरती ते फ़र्क़ु रुॻो एतिरो हो जरनेल तुंहिंजा हथ कटियल हा ज़हरा जे धीउ जा हथ मुस्तनिद मकातिल की रवायत लिखी है आयतुल्लाह उलमा आरफ बुजुर्गवार जमाली आमली भी ये रवायत पढ़ी हार असहाब सा औलाद सा दहिया जी रात विराई कुछ टाइम उन्हनि सां गुफ्तगू खुतबात उन्हनि खे आथकूं कुछ अल्लाह जी इबादत कुछ कुरान जी तलावत भेड़ भी हर रात विराई कुछ बीबियुन के सहारा जिनजो सुबुह ते झोलियूं खाली थियणियूं कुछ खालिक सां राज़ो न्याज़ ॿ जॾहिं अकेला थिया त तन्हाईअ में अचे वेठा भाउ भेण सां पियो ॻाल्हाए भेण भाउ सां पई ॻाल्हाए पोइ सिफ़ारिशूं पियो करेसि ज़ैनब मुंहिंजी शहादत खां बाद हौसलो कजां भेण हे हिननि सीधियूं उजड़ी वेंदई काथां रुबाब रोंदे नज़र ईंदई काथां का कहिड़ी बीबीअ जूं कूकूं ॿुधंदी कंहिंजूं झोलियूं खाली हूंदियूं कंहिंजी सीध उजड़ियल हूंदी हौसलो कजां ज़ैनब जे तूं हाल में न रहीअ त हिननि खे केरु
पई करे अदा मूंखे इहो सम्झाए त बिना हुसैन जे ज़ैनब जीअं थी की रोन बि पिया दर्द बि कॾहिं सां गॾु वंडी ते लिखनि था साईं ज़ैनब आलिया जी अचानक कैफ़ियत बदिली इमाम हुसैन अलैहिस्सलाम के भाकुर पाते बोसा दे जुमला चवण लॻसि अदा अल्लाह तो के उलुल अम्र बनायो आहे जी भेण हिन वक्त ते जो साहिब ज़मान तू आनी जी भेण चे उलुल अम्र वट विलायत जा पावर हूंदा आहिनि चे जी भेण चे को वली अल्लाह पर जी जेकरे कायनात के कंहिं शइ खे अमर कंदे त उहो पंहिंजी जाइ छॾे वेंदी न जी भेण बिल्कुलु छॾे वेंदी जे अल्लाह पोइ यानी का सुभाणे राति अचणी आहे इहा 11 जी राति जे हा भेण 11 जी राति ई 4-5 सुवाल करे करे पोइ हिकिड़ो जुमिलो थी चएसि भाउ भेण हिकिड़ो अर्ज़ु कराई जे छा थी चवणु चाहे एॾा सुवाल कया कई चेगा अचण वारी रात आनी अदा इन रात ईंदड़ रात जे लाइ चंड खे चयो त इहो